हाणे हलंदासीं हेडलाइंस तरफ़। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलजार अहमद खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े कट में मंदिर के बाहि लगाइण ऐं डाहण वारे वाक़े जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो आहे। चीफ सेक्रेटरी ऐं IG KP खां 4 जनवरी ताईं रिपोर्ट तलब कई वई आहे। केस जी ॿुधणी 5 जनवरी ते थींदी। तारीख़ी मंदिर ते हमले जो केस 350 खां वधीक जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल केस में मंदिर ते भंडा ऐं बाहि ॾियण जा कलम शामिल कया विया। कराची में सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री और प्रेस क्लब पारां हिंदू बिरादरी तरफा करक में मंदिर ते हमले खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। जिम्मेवारन के जल्द अंजाम ते पहुंचाने जो मुतालबो। मुज़ाहिरे में औरतुन ऐं ॿारनि सूधो वॾे अंग में हिंदू बिरादरी की शिरकत है। MNA रमेश लाल जो चवण है तो साॻिए तारीख़ी मंदिर ते 1997 में भी हमलो किया वियो हो। उन वक्त जवाबदारनि की सज़ा ॾिनी वञे हा तो ॿीहर हमले जो वाक़ियो पेश न अचे हा। खेनि हुकूमत का वधीक अदलिया ते एतमाद है। शोएब सडल की सरबराही में कमीशन जोड़ियो वियो है। लाहौर की एहतसाब अदालत आमने खां वधीक असां ठाहिण वारे केस में लीगी अगवान ख्वाजा आसिफ के जिस्मानी रिमांड ते 14 ॾींहनि लाइ नैब हवाले करे छॾियो। अदालत पारां नैब खे ख्वाजा आसिफ खां जांच बाबति रिपोर्ट पेश करण की हिदायत। ख्वाजा आसिफ जी संदसि घर वारनि ऐं माइटनि सां भी मुलाक़ात कराइण की हिदायत। बिजली और पेट्रोलियम शयुनि जी अघनि में वाध खां पोइ हुकूमत तरफा आवाम लाइ नए साल जो ॿियो तोहफ़ो अची वियो। LPG जे अघनि में रिकॉर्ड वाध। फी किलो LPG 15 रुपया महांगी थी वई। LPG जो नओं अघु 132 रुपयनि मां वधी 147 रुपया थी वियो। नए साल 2021 जी आमद के मौके ते सिंध समेत सॼे मुल्क में सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया। हवाई फायरिंग कंदड़नि खिलाफ कार्रवाई जो फैसलो। न्यू ईयर नाइट ते हैवी साइलेंसर वारनि मोटरसाइकिल सवारनि ऐं कार रेसिंग में मुलविस माण्हुनि खिलाफ भी कार्रवाई कई वेंदी। कराची में नए साल के मौके ते को रोड बंद न थींदो। सीव्यू रोड ते ट्रैफिक वन वे हलंदी। कानून तोड़ींदड़नि के सख्ती सां मुंहुं ॾियण जो फैसलो। रात 8 वगे ताईं होटल ऐं शॉपिंग मॉल्स बंद कया वेंदा। PP अगवान नफीसा शाह, आजिज़ धामरा और शेला रज़ा की PTI हुकूमत ते तनकीद। संदन चवण है तो मुल्क में मुआशी बदहाली जो जिम्मेवार हुकूमत है। हुकूमत की नाअहली सबब इत्तेहादी धार थी रहा है। स्टील मिल्स की ज़मीन ते सिंध हुकूमत की मिल्कियत है। सिंध के हिस्से मौजूद गैस नथी ॾिनी वञे। अहिड़ी तरमीम खां पोइ का भी सौदेबाज़ी न थींदी। साल 2020 आलमी सतह ते रुखियो रहियो। कोरोना की वबा सॼी दुनिया में मईशत और सेहत के निज़ाम के लोॾे छॾियो। इमरान खान की क़यादत में पाकिस्तान चैलेंजिस के बेहतर नमूने मुंहुं ॾिनो। समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज जो बयान। संदसि चवण आहे त हुकूमत डाहण लाइ अपोज़िशन जो इतिहाद पंहिंजे ई मफ़ादनि सोच और बयानीअ जे वर चढ़ी वियो आहे। इख़लाक़ी जुरत हुजे हा त PP जे फ़ैसिलनि खां पोइ PDM खे ख़त्म करण जो ऐलान कयो वञे हा। पाकिस्तान में कोरोना वायरस विझे वधीक 58 मरीज़ फोत। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 10,105 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,475 नवां केस ज़ाहिर। सिंध में 2,14,425। पंजाब में 1,37,949। KP में 58,379। इस्लामाबाद में 37,702। बलूचिस्तान में 18,148। आज़ाद कश्मीर में 8,256 और आज़ाद गिलगित बल्तिस्तान में 4,856 नवां केस रिपोर्ट। लाड़काने की चांडका अस्पताल में ताज़े ॼावल ॿार जे अगवा वारो मामलो। आवाज़ TV CCTV फुटेज हथ करे वरिता। फुटेज में नज़र अची रहियो आहे त औरत ॿारी खे खणी वञी रही आहे।
दोदापुर भरसां ॻोठ हशमत आबाद में जखराणी ऐं ओढा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में खूनी तकरार ॿीहर कर खंयो। फायरिंग में चङो मुड़ुसु गफ़ार जखराणी मारिजी वियो। इलाइक़े में ॾोका। क्रिकेट जी रांदि तां शुरू थियल झेड़े में 10 माण्हू क़तल थी चुका। मिठी जे फ़कीर पाड़े मां नौजवान ऐं नारी जा पखे में टंगियल लाश हथाया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त फौती नौजवान डूंगर मेघवाड़ ऐं नारी बीना कुमारी पाण में रिश्तेदार आहिनि। वाक़ियो आबदाद लॻी रहियो आहे, वधीक जांच कई पई वञे। टंडो जाम लॻ वेन जो मोटरसाइकिल खे टक्कर। नौजवान खुदे ते फौत, 2 ज़ख़्मी। नसीराबाद भरसां इंडस हाईवे ते 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर। काज़ी अहमद वासी मुनवर भुॻियो फौत। मदे जी भरसां ॻोठ जुंदू देरो वटि मोटरसाइकिल सवार नौजवान ट्रैक्टर हेठां चिबाड़जी फौत थी वियो। वाई पांदी में गिरदी स्टेशन वेझो 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर। 3 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। थर में ॿार जी फौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक पंजपाड़ा फौत। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग 60 ऐं हलंदड़ साल फौती ॿारनि जो अंग 776 थी वियो। This headline news is brought to you by